अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां जैकोबाबाद मां हजूर बख्श मोगेरी। एक पासे सेहत जो सहूलतूं न आहिनि त ॿिए पासे तालीम तबाह। साफ़ है मिठो पानी छो आहे वरनि खां ख़्वाब बणे। ख़ल्क़ जे भलाई लाइ अरबे रुपया ईंदड़ फंड नेठि वञनि केॾां था। उन्हीं सभिनीनि सुवालनि जा जवाब ॻोल्हण जी कोशिश कंदासीं धरती टीवी जे प्रोग्राम अवामी मसाइल में। अवामी मसला सूमर खां ख़मीस ते शाम जो 4:10 ते।